असांजो मसइलो इहो त मुंहिंजो नालो अशफाक अली सूमरो, वेठल मदीना कॉलोनी थेबा में, ठीकु आहे। उन खां पोइ कुझु ॾींहं पहिरियों असांजो ब्रदर अख़्तियार अली सूमरो अची करे चंद माण्हुनि सां गॾिजी करे असांजे वाल साहिब सां तशदुद कयईं, उन सां दीन मोहम्मद सूमरे सां। उन खां पोइ असांजे अमड़ गुलिस्तान परवीन सां बि इन तशदुद कयो। जीअं त असां थाणे ते दाई थियासीं, थाणे ते असां मीडिया ते बि आयासीं। उन खां बावजूदि असांजो को न अदल आहे, न को बि असांजो इंसाफ़ु न आहे। उन खां बावजूदि अख़्तियार अली सूमरो हींअर वरी मुंहिंजे मथां FIR कराइण लाइ लॻो पियो आहे, जीअं माना त हिन खे मां सुका करायां। त पहिरियों FIR जेकी मुंहिंजे ॿिनि भाइरनि ते थी, मुश्ताक सूमरो ऐं मुख़्तियार सूमरे जे मथां जेकी थियल आहे, उहा बि कूड़ी आहे। चंद पैसा ॾेई करे असांजे मथां FIR करायईं। ईद जी राति ते असांखे घरों कढियो अथईं। ईद जी राति ते अची करे माण्हुनि तां ऐं हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर मां ट्रपड़ खणी उछलराया अथईं। उन खां पोइ जेको आहे सो हाणे कोशिशि में लॻो पिया मुंहिंजे मथां FIR में, ठीकु आहे। उन खां हाणे इहो आहे त असां जंहिं टाइम दुबई हुयासीं त गॾिजी कमाए करे असां हीअ जॻह वरितीसीं, गॾिजी सभिनि भाइरनि बाल साहब सभिनि जी महिनत, उन जी सभिनि जी महिनत लॻापा सां हीअ असांजी जॻह तयारु थी आहे। हाणे उन ते अकेलो ॼणो हे मालिक थियणु चाहे थो। हाणे वरी धमकियूं थो ॾिए त चए थो त तुंहिंजे मथां मां FIR कराईंदुसि, कूड़ी FIR कराईंदुसि। त असांजी अपील आहे SSP साहिब खे, असांजी अपील आहे CM सिंध खे त बाबा असां सां इंसाफ़ु कयो वञे, न त असां एतिजाजी इदारो वधाईंदासीं।